प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफा तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। तीफाम मुसीबत मां भॼी वेंदी आहे। हेटी में तूफ़ान तबाही मचाई छॾी। हुन ख़राब ज़मीन में अक्सर ख़तरनाक तूफ़ान जे करे फसलूं ख़राब थींदियूं रहंदियूं आहिनि। ओस्टल चुड़ैलनि जो डॉक्टर जो साह सुकी वियो। जीअं ई उन बरसात ऐं ऊंदहि में पहाड़ ते चढ़ियो, केवनि जी चमकाड़ ऊंदाही खे रोशनी में बदिली छॾियो। उन जबल जे टुकड़े ते विक्टर खे सुञाणे वरितो। हुन खे मारे छंदुसि। सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ हू ज़िम्मेदार आहे, छो त हू हमेशह यसू जे बारे में ॻाल्हाईंदो आहे। हिन तूफ़ान सां गॾु रूहूं वापसि असां वटि अची रहियूं आहिनि। हुन खे मारे छंदुसि ऐं हर कंहिंखे ईअं लॻंदो त हू जबल तां किरी वियूं आहिनि। पंहिंजे दिलि में क़त्ल जो ख़्यालु रखी ओस्टल अॻिते वधियो, पर ओचितो हू हिकु वॾे खूह में किरी पियो ऐं हुन जे पेर में सट पइजी वई। हुन लाइ अॻिते वधणु ॾुखियो थी वियो। बचाओ बचाओ। एतिरो गजगोड़ हो, तॾहिं बि विक्टर हुन जी मदद जे पुकार खे ॿुधी वरितो। हुन खे ख़बर न हुई त चुड़ैलनि जो डॉक्टर छो हुननि जो पीछो करे रहियो हो। मूंखे बचायो, मां पंहिंजी वॾी धीउ सां मिलण लाइ वञणु चाहियां थो, जेका जबल ते रहंदी आहे। ओस्टल तमामु कूड़ो इंसान हो, पर पोइ बि विक्टर उन जी मदद कई। हू वॾे ध्यान सां ज़ख़्मी इंसान खे हिकु झोपड़ी में वठी वियो, जंहिं में इहे बरसात खां बचियल रहिया। हिकु हल्की आवाज़ उन्हनि खे मजबूर कयो त हू उन आवाज़ खे ॿुधनि। इहा खेवण जी आवाज़ न हुई। इहो आवाज़ बंदि थियण बजाए वधीक तेज़ थींदो वियो। जबल ॾकी विया, टकरनि जा वॾा ऐं गोल पत्थर वादी में किरी पिया ऐं सॼो ॻोठ ढकिजी वियो। ओस्टल ख़ौफ़ज़दा थी वियो। मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी तिफ़ाम, असांखे हुननि जी मदद लाइ वञणु घुर्जे। ऑस्ट्रेल, तूं मुंहिंजी ॻाल्हि छो न मञी? मूं तोखे अॻु में ई मिटी जे ढहण जे बारे में ॿुधायो हो। जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल ऐं धीउ मरी वियूं त हुनजो तूं ज़िम्मेवार हूंदे। वॾी मुश्किल ऐं विक्टर जी मदद सां ओस्टल पाण खे गेले उन हंध ताईं वठी वियो जिते कॾहिं हुन जो घर हो। हुन झटपट सां दलदल में खोटाई शुरू करे छॾी। पोइ हू रुकिजी वियो। मुंहिंजी ज़ाल मरी वई आहे, पर उते ॾिसो, कुझु चुरपुर थी रहियो आहे। तिफ़ाम, हू पंहिंजी धीउ खे मिटी जी डप मां ॿाहिरि कढे खेसि खणी वरिती। तिफ़ाम, मुंहिंजी तिफ़ाम। मालिक यसू, असांजी मदद करियो। मिशनरियुनि खे असां वटि मोकिलियो जेको खाधो ऐं दवाऊं वठी अचनि। यसू विक्टर जी दुआ जो जवाबु ॾिनो। थोरी देरि में मदद पहुची वई ऐं तीफाम खे हेलीकॉप्टर में मिशन अस्पताल वठी विया। तव्हां ॿुधंदो त हुन सां छा थियो जेकॾहिं तव्हां ईंदड़ ड्रामो ॿुधंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।